मौज़ू ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वियो आहे उहो आहे 14 अगस्त यौम आज़ादी। जनाब सदर, आउं पंहिंजी तक़रीर जो आगाज़ हिन बेट खां कंदीसि। प्यारा पाकिस्तान, आला तुंहिंजो शान, आला तुंहिंजो शान, प्यारा पाकिस्तान, तुंहिंजो झंडो अज़मत वारो, चमके जंहिंमें चंड ऐं तारो, आला तुंहिंजो शान, प्यारा पाकिस्तान, आला तुंहिंजो शान। 14 अगस्त 1947 27 रमज़ान मुबारक ते असांजो महबूब मुल्क पाकिस्तान क़ाइद आज़म जी सरवाणी में जॾहिं धरती जे गोले ते वजूद में आयो त सॼी दुनिया